हमारा सियासत से लेना देना नहीं था। मेरी नॉमिनेशन हुई, पहले मेरे पे रिलीजियस एक अटैक आ गया, उसके बाद मुझे साजिश में कहीं पे डाल दिया गया, अब मुझे कत्ल में डाल दिया गया। कत्ल का इल्जाम लगाना क्या इतना आसान है कि आप इल्जाम लगाएं और उसके बाद आप कहें कि बस ठीक है, हमारे बीवी बच्चे नहीं है, हमारे पे थ्रेट नहीं आता। सबसे बड़ी चीज ये है कि आपको बताया गया, आपके लीडर ने, सबने, कि जी ये कत्ल इस तरह हुआ है, ये एक्सीडेंट हुआ है, ये सारा कुछ हुआ है, और उसके बाद आप यास्मीन राशिद साहिबा ने भी प्रेस कॉन्फ्रेंस की, बाकी सारे लोगों ने भी प्रेस कॉन्फ्रेंस की। इल्जाम तो ना लगा, आप सियासत कर लें, आप सारा दिन कर रहे हैं सियासत, हम तो नहीं सियासत से रोक रहे आपको। मैं नहीं ये भूलने वाला चीज, उन्होंने बहुत ज्यादा ज्यादती की है, और पता चल, अगर ना पता होता तो और बात थी, पता चलने के बावजूद ज्यादती की है, जो मेरा ख्याल है इससे बड़ा क्राइम। भाई पॉलिटिशियन तो सादिक और अमीन है, आपको पता होने के बाद आप झूठ बोल रहे हैं, इसके बाद क्या रह जाता है। पंजाब जे निगरान वॾे वज़ीर पीटीआई जे समूरनि इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त पहिरीं साज़िश ऐं हाणे क़त्ल जो इल्ज़ाम लॻायो वियो। गारियुनि, धमकियुनि ऐं ट्वीट खां डिॼण वारा नाहियूं। घर हलियो वेंदुसि, कंहिं जे दॿाउ में न ईंदुसि। अवां पंहिंजी सियासत कयो, अवाम खे गुमराह न कयो। ज़िले शाह वारे वाक़े बाबति ऑडियो कॉल मौजूदु आहे। यास्मीन राशिद खे समूरा तफ़सील ॿुधाया विया आहिनि। राजा शकील हादसे बाबति हिकु कॉल ज़ुबैर न्याज़ी खे बि कई हुई। यहाँ से फिर मैंने अपने बॉस राजा शकील जमान जो पीटीआई सेंट्रल पंजाब हैं उनको मैंने ये सारी बात बताई, और जीबी सिक्योरिटी के डायरेक्टर भी हैं, मेरे बॉस हैं वो, मैंने उनको ये सारी बात बताई। उन्होंने फिर मुझे जो है साथ लिया, यास्मीन राशिद से मिले हम। उसके बाद जो है ना खान साहब के पास मुझे लेके गए। खान साहब के पास जो है उन्होंने डॉक्टर यास्मीन राशिद उनको सारी बात उन्होंने बताई कि जो है ये मामलात हैं, तो उन्होंने खान साहब ने शाबाश दी। उसके बाद जो है हम वापिस आए तो राजा साहब ने मुझे जो है बताया कि आप जो है अपना थोड़ा लुक चेंज करके जिस तरह मर्जी जो है लॉर्ड में फिरे, कोई इशू नहीं है, हम आपके साथ हैं, अल्लाह खैर करेगा, कोई ऐसा मसला नहीं बनेगा। लाहौर में पीटीआई कारकुन रोड हादसे में फौत थियो। आईजी पंजाब जी दावा, ज़िले शाह जी वीडियो बचाली करार। आईजी पंजाब उस्मान अनवर चयो आहे त ज़िले शाह खे टक्कर हणंदड़ गाड़ीअ जो मालिक पीटीआई जो अहम उहिदेदार आहे। सोशल मीडिया ते ज़िले शाह जी पुलिस तशद्दुद में मौत थियण बाबति कूड़ियूं ख़बरूं हलाई वयूं। गाड़ी 6 लॻी 24 मिंटनि ते फॉर प्रेस स्टेडियम वटि ज़िले शाह सां टकराई। सीट ते ज़िले शाह जो रस्तो मौजूदु आहे। राजा शकील ऐं जाज़े हिरासत में आहिनि। ॿिन्ही खे अदालत में पेश कंदासीं। पीटीआई बिलाल उर्फ ज़िले शाह जे मौत ते अदालती जांच कराइण जो हुकुम करे छॾियो। फवाद चौधरी चयो आहे त ज़िले शाह जे क़त्ल जी जांच लाहौर हाईकोर्ट जे जज खां कराई वञे। वॾे वज़ीर जी प्रेस कॉन्फ्रेंस सच लिकाइण जी कोशिश आहे। अरशद शरीफ जे क़त्ल, इमरान ख़ान ते हमले ऐं हाणे ज़िले शाह जे क़त्ल खे बि ढकियो वियो। ज़िले शाह वारे वाक़े में निगरान हुकूमत खे मुलविस करण जा पेरा यास्मीन राशिद ॾांहुं वञनि था। नून लीग अॻवान उस्मा बुखारी चयो आहे त इमरान ख़ान लाशनि ते साज़िश कंदो आहे। तशद्दुद वारी सियासत जो को बि हामी न आहे। इमरान ख़ान ख़राब मुआशी हालतुनि में बि छुड़वालीअ वारी सियासत करे रहियो आहे। हाथ उठा के आज लाल शहबाज कलंदर पे ये दुआ की है कि अल्लाह ताला इमरान खान को अक्ल सलीम दे, इस शख्स को पाकिस्तान की तन्हाई से रोके। लेकिन जरूरी इसलिए भी समझता हूँ कि ये पाकिस्तान के इस्तेहकाम का मामला है। एक शख्स सिर्फ अपनी वजारत के खो जाने की वजह से दिमागी तवाज़ुन, मैं समझता हूँ इमरान खान अगर सुधर जाए तो मुल्क भी ठीक हो जाएगा। एक शख्स वसारत वञण ते ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे। कूड़ा वादा कंदड़ हाणे कूड़ा ख्वाब ॾेखारे रहियो आहे। मुल्क जी ख़ुशहालीअ सां गॾु इमरान ख़ान जे अकुल जे लाइ बि दुआ कई आहे। सेवण में मीडिया सां ॻाल्हाईंदे गवर्नर कामरान किशोरी चयो त इमरान ठीकु थींदो त मुल्क बि ठीकु थी वेंदो। इमरान न्याज़ी अञा बि कुझु इदारनि ऐं माण्हुनि जो लाडलो आहे। इमरान न्याज़ी खे क़ौमी असैम्बली टोड़ण वक़्तु ई गिरफ़्तार थियणु घुरिजे हा। सूबाई वज़ीर सईद ख़ान चयो त पहिरीं बि दाख़िले न्याज़ीअ खे रिलीफ मिली रहियो हो, हाणे बि सूरतहाल साॻी आहे। सियासी कारकुननि ते तशद्दुद जा हामी नाहियूं। लाहौर वाक़े जी शफ़ाफ़ जांच थियणु घुरिजे।
इस्लामाबाद जी अदालत पीटीआई अॻवान अलीमीन गंडापुर खे इश्तिहारी करार ॾेई छॾियो। ज़मानत वारी दरख़्वास्त खारिज। इस्लामाबाद जी अदालत में पीटीआई अॻवाननि ख़िलाफ़ कल 144 जी भञकड़े वारी केस जी ॿुधणी थी। अदालत अली नवाज़ ऐं अवान जी हाज़िरीअ खां छूट जी दरख़्वास्त मंज़ूर कई। एसयूपी जो डिजिटल आदमशुमारी, धारियुनि जी आबादकारी, महंगाई ऐं ॿियनि मसइलनि जे हल ख़िलाफ़ सखर खां निकितल प्यादल मार्च मीरपुर बटोरो खां बुलड़ी शाह करीम तरफ़ रवानो। कराची जे कुरंगी वारे इलाइक़े मां गुम थियल 10 वरियनि जे बाड़े हुसैन जो कार मां लाश हथ। पुलिस सर्जन पारां बाड़े सां ज़्यादती थियण जी तस्दीक। पुलिस पार्किंग स्टैंड जे चौकीदार आसिम ऐं कार मालिक शहजाद खे बि गिरफ़्तार करे वरितो। शुरूआती जांच रिपोर्ट मूजिब नींगर खे ज़ाती बात तशद्दुद करे क़त्ल कयो वियो। एसएसपी कोरंगी चयो आहे त शुरूआती मेडिकल रिपोर्ट में अहम शाहिदियूं साम्हूं आयूं आहिनि। नींगर जो ज़हनी तवाज़ुन बि दुरुस्त न हो। गिरफ़्तार थियल 2 ॼणनि जी डीएनए टेस्ट कराई वेंदी। डायरकी में हथियारबंदनि जे फायरिंग में नौजवान मारिजी वियो। हिकु ॼणो ज़ख़्मी। मक़तूल जेसू जखराणीअ जो मढ़ ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। लाल मेरी पत रखियो भला झूले लालन हो सिंधड़ी दा हो सेवन तोर सदी शाबाश कलंदर वाली कलंदर तमाम मस्त कलंदर कलंदर पाक कलंदर कलंदर शाह कलंदर कलंदर वाली कलंदर अली का पहला नंबर अली रंग रंग दे अंदर तमाम मस्त कलंदर कलंदर पाक कलंदर हुसैन लाल कलंदर तमाम मस्त कलंदर कलंदर मस्तो मस्त कलंदर लाल मस्तो मस्त कलंदर लाल मस्त कलंदर मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर जे सदाउनि सां कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जो 771 उर्स मुबारक शुरू थी वियो। गवर्नर सिंध कामरान टसूरी मज़ार ते चादर चाढ़े उर्स तक़रीबन जो इफ़्तिताह कयो। सिक्योरिटीअ लाइ 4,500 अहलकार मुक़रर। सिंध समेत समूरे मुल्क मां पांधीअड़नि जी आमद जो सिलसिलो जारी। ऐं बर्तानिया में बर्फ़ानी तूफ़ान ज़िंदगीअ खे मफ़लूज करे छॾियो। मामूल वारी ज़िंदगी मुतासिर। वेल्स में 200 ऐं उत्तर आइलैंड में 100 खां वधीक स्कूल बंदि। मौसमियात खाते पारां वधीक बर्फ़बारीअ जी अॻकथी। ॾखण इंग्लैंड लाइ वार्निंग जारी। स्कॉटलैंड इंग्लैंड ऐं वेल्स जे कुझु इलाइक़नि में पारो काटू 13 सेंटीग्रेड ताईं पहुचण जो इम्कान।